नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे कंडियारो खां ख़बर ॾींदा हलूं त कंडियारो में मुक़ररु थियल SHO अख्तर अबड़ो ASI रियाज़ मैसर समेत पुलिस अटालियन साण करे शहर जे बबन शाह चौक, मोहब्बत डेरो, नाको, शाही बाज़ार, कलतारपुर रोड, इस्पताल रोड ऐं ॿियनि इलाइक़नि ते होटलनि ऐं ॿियनि हंधनि ते कार्रवाइयूं करे कार्रवाई दौरान पुलिस होटलनि ते शकी माण्हुनि खे गिरफ़्तार कयो, जॾहिं त कमाल डेरो रोड, छंडण मोरी, मोहब्बत डेरो रोड ते स्नैप चेकिंग करे गाॾियुनि जी काग़ज़ चेक करण ऐं ॿियनि गाॾियुनि जूं डिगियूं खोले चेक कयो वियो, जॾहिं त पुछा गाछा बाद गिरफ़्तार थियल आज़ाद कयो वियो। इंडस में SHO अख्तर अबड़ो मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो है त मंशियात फ़रोशन इंसानी जानियुनि जा दुश्मन आहिनि जेके नशेवार शयूं हलाए इंसानी जानियूं ख़त्म करे रहिया आहिनि। मंशियात फ़रोशन खे कंहिं बि सूरत में बख़्श न कयो वेंदो। शहर ऐं कंडियारो जे भरपासे वारे इलाइक़नि खे समाजी बुराइयुनि खां पाक कयो वेंदो। SHO ॿुधायो आहे त अमन अमान जी सूरत हाल खे बहितर बणाइण लाइ ॾोहारियुनि ख़िलाफ़ पुलिस कार्रवाई करे रही है। ॾोहारियुनि सां का बि रिआयत न कई वेंदी। हिन सिविल सोसाइटी ऐं शहरनि ते ज़ोर भरियो आहे त पुलिस खां वधि ताउन कनि त जीअं शहर खे समाजी बुराइयुनि खां पाक करे सघिजे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।